स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। असां हाणे 3 अध्याय में श्लोक 30 ते आहियूं। असां लास्ट पूरो क्लास 45 मिनटनि जो हिन ते चर्चा कई, पर ही श्लोक वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टेंट श्लोक है भगवद गीता जो। भगवद गीता में 700 श्लोक आहिनि, पर उन मां 30-35 अहिड़ा श्लोक आहिनि जेके असां यदि बाय हार्ट कयूं, यादि करे रखूं त असांखे सॼो ज़िंदगी उन जो फ़ाइदो थींदो। ऐं ही श्लोक उन मां हिकिड़ो आहे। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्म चेतसा निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्य विगत ज्वरा। त निराशी ऐं निर्मम ईअं थी, अर्जुन तूं आशा न रख ऐं ममता भी न रख ऐं लड़ाई कर। माना असांखे छा आहे करणो, कम करणो आहे। कम कीअं करणो आहे, जीअं त असां युद्ध था कयूं, पर इन में काई आशा ना आहे रखणी, काई ममता। मां तो कयां, मां तो मारियां, बिल्कुल भी न। ही तुंहिंजो कम आहे, तूं खाली निमित्त आहे। ही त ऑलरेडी मरी विया आहिनि, हिननि खे सज़ा त पंहिंजे कर्मनि जी मिलणी ई मिलणी आहे, पर तूं हिकिड़ो निमित्त आहे, तुंहिंजे हथ सां कुझु कार्य थी वञे। त तूं पंहिंजी इहा उमेद न रख त मां कंदुसि, मूंखे राजपाठ मिलंदो, मां स्वर्ग सुख मिलंदो। इहा तूं अपेक्षा न रख, आशा न रख। ऐं न ई इहो तूं पाण में अभिमान रख त मां तो कयां। तूं न कंदे ॿियो कोई कंदो। त छा थींदो आहे, इंसान जो मन पियो भटकंदो आहे, कॾहिं हिन पासे त कॾहिं हुन पासे, कॾहिं फ्यूचर में त कॾहिं पास्ट में। इट इज़ एक्सट्रीमली डिफिकल्ट टू होल्ड द माइंड। ऐं जंहिं पंहिंजे मन खे जीतियो, समझो त तव्हां सॼी दुनिया जीती। विवेकानंद चयो आहे, इफ यू कॉन्कर योर माइंड यू हैव कॉन्कर्ड द वर्ल्ड। त असां मन खे काबूअ में रखूं, पर तव्हां चवंदो ही त पॉसिबल ई न आहे। पॉसिबल आहे, पर डिफिकल्ट आहे। कीअं? तव्हां कयो था, मन ते कंट्रोल कयो था। कॾहिं कॾहिं तव्हांजी जॾहिं लाइकिंग जो कमु हूंदो आहे, तव्हां ॿिया सभु वीचार पासे रखंदा आहियो। फॉर एग्जाम्पल, तव्हां मूवी था वॉच कयो, थिएटर में वियो, टिकट कढायो, मस्त तैयार थी करे मूवी शुरू थी वई आहे। अचानक तव्हांखे यादि अची वई, अरे मां खीर रखियो गैस ते, पर गैस त ऑफ करी भुलिजी वियमि। तव्हांजो मन पास्ट में हली वियो, पर तव्हां चवंदो छॾेसि, खीर बीर हाणे छॾेसि, मूवी केॾो मस्तु गानो थो हले, गानो ॾिसूं। So you have controlled your mind for time being, though for selfish purpose. वरी याद ईंदो, अरे दरियूं त बंदि ई न कयूं, चोर घुसी ईंदा त। तव्हां वरी मन खे चवंदो छॾेसि, हाणे जेको थियणो आहे थी वियो आहे। तूं हेॾो कहिड़ो मस्तु लव सीन थो हले, उहो ॾिस। त तव्हां ऑलरेडी मन ते कंट्रोल करणु ॼाणो था, पर खाली डायरेक्शन रॉन्ग आहे। जॾहिं असांजो सेल्फिश इंटरेस्ट आहे त असां मन ते काबू कयूं था, पर जॾहिं सेल्फिश, हाणे परमात्मा खे तव्हां यादि कंदव, तव्हां सोचींदो कॾहिं परमात्मा जो दर्शन थींदो, कॾहिं असांखे शांती मिलंदी, कॾहिं असांखे आनंद प्राप्त थींदो। हाणे असां एंजॉय कयूं। इन करे असांजो मन परमात्मा ते कॉन्संट्रेट न थींदो आहे। पोइ उते जॾहिं असां वेंदो त असां पाण मन खे चवंदा आहियूं भटक, अरे छाजो सत्संग ऐं छाजो छा। पोइ मन में ॿिया वीचार ईंदा आहिनि। पोइ असां चवंदा आहियूं मन खे काबू करणु ॾाढो ॾुखियो आहे, पर असां ऑलरेडी कयूं था, इहा प्रैक्टिस ऑलरेडी कयूं था। सो इट इज़ पॉसिबल। ऐं जेको पंहिंजे मन ते काबू कंदो, उनखे ई मन जी शांती मिलंदी, ॿियो कोई रस्तो ई न आहे। दिस इज द ओनली वे। इहा प्रैक्टिस आहे। प्रैक्टिस माना अभ्यास, माना तव्हांखे पीरियड खपे, टाइम खपे। पहिरें ज़माने में चवंदा भई 12 साल खपनि हिकु तप। इन करे ॿार जॾहिं पहिरियों क्वेश्चन पुछंदा, माना उनखे
बुद्धि विकसित थी वई, उन ई टाइम ते उनखे गुरुकुल मोकिलींदा हुया। पोइ घटि में घटि 12 साल तो उहो गुरुकुल में रहंदो, घर खां परे, माना संसार टेम्पररी छॾे वियो। पोइ जॾहिं ईंदो त तयार थी ईंदो, उनखे पंहिंजे जेको बि उनजो एप्टीट्यूड आहे उहो त नॉलेज मिलंदुसि, पर साण साण आध्यात्मिक नॉलेज बि मिलंदुसि। त इज़ प्रिपेयर्ड। त टाइम ॾियणो, तव्हां चवंदो अॼु मां सत्संग ॿुधो सुभाणे मूंखे फ़ाइदो खपे, त उहो न थींदो। यू मस्ट गिव टाइम। पर मन खे पकड़े विहारणो आहे। तव्हां जेको बि संकल्प कंदो, हाणे मूंखे सत्संग ॿुधणो आहे, प्रेज़ेंट, बस तव्हांजो मन प्रेज़ेंट में हुजे हमेशा। तव्हां जेको मूवी था ॾिसो, पोइ ख़ाली मूवी ॾिसणी आहे, ॿियो कुझु बि न। मन में ॿिया वीचार ईंदा, तव्हांखे टेंशन ईंदो, पोइ तव्हां छा मूवी एंजॉय कंदव? खाधो खाइण वक़्तु सिर्फ़ु खाधो, टीवी भी चालू आहे, म्यूज़िक भी चालू आहे, फोन भी चालू आहे, ऐं खाधो भी चालू आहे, पोइ तव्हां कीअं कॉन्सेंट्रेट कंदव? त मन खे न भटकाए, हे अर्जुन, तू पकड़े करे उनखे प्रेज़ेंट में रख। नो पास्ट, नो फ्यूचर, ओनली प्रेज़ेंट। Whatever you are supposed to do now, concentrate on that. इहो इन जो सिंपल मतिलबु आहे। ऐं पहिरियों चयो अथई सभु कर्म मूं में अर्पण कर। इहो बि ॾाढो ॾुखियो आहे सम्झणु, भई अर्पण कीअं कयूं? तव्हां अर्पण कयो था, पंहिंजा कर्म अर्पण कयो था, पर काथे था कयो? तव्हांजो ऑब्जेक्टिव छा आहे लाइफ में? व्हाट इज योर गोल? मन शांति आहे तव्हांजो गोल? न आहे। भई असांखे आनंद प्राप्त, सुख मिले, कंटिन्यूअस अनब्रोकन हैप्पीनेस, इहो तव्हांजो गोल आहे? न आहे। असां परमात्मा जो दर्शन कयूं, इहो गोल आहे? न आहे। पर असांजो गोल ॿिया आहिनि, वर्ल्डली गोल्स। जीअं कंहिंखे कार खपे, थोरा पैसा अथसि, नौकरी थो करे, चवंदो मूंखे कार वठणी आहे, मुंहिंजे पासे वारे वटि कार आहे, मूंखे बि कार वठणी आहे। पोइ हू वधीक महिनत कंदो, ओवर टाइम कंदो, या पार्ट टाइम बिज़नेस कंदो, कुझु बि एक्स्ट्रा कमु कंदो, जेके पैसा मिलंदसि जमा कंदो। अॼु कमु कयईं, जमा कयईं, सुभाणे कमु कयईं, जमा कयईं, ईअं रोज़ पंहिंजो कर्म हू अर्पण कंदो आहे। कंहिंखे अर्पण कंदो आहे? कार खे। श्रीकार अर्पणम। रोज़ एक्स्ट्रा कमु कंदो, श्रीकार अर्पणम। पर उनखे बि टाइम लॻंदो, साल, ॾेढ, 2 बि लॻी सघंदा आहिनि। पोइ उन वटि जॾहिं फुल पैसा जमा थींदा, फोन कंदो, ए कार बेच दो, कार अची वेंदसि, माना दर्शन प्राप्त थी वियुसि। खसीस तुर कार, उहा वठण लाइ बि ॾिसो केतिरी महिनत थी करणी पए। असांखे इहे सभु कर्म अर्पण था करणा पवनि कार खे, तॾहिं कार। पोइ कार आहे, घर आहे, शादी आहे, ॿार आहे, इहे सभु असांजा गोल आहिनि, ऐं इन्हनि खे असां कर्म पंहिंजा अर्पण कयूं था। हाणे कृष्ण भॻवानु चए थो, छॾ झंझट, सॼी तुंहिंजी उमिरि इते ई ख़तम थी वेंदे, सभु कर्म तूं मूं में अर्पण कर, पोइ तोखे कोई डिस्टर्ब न थींदी, कुझु तकलीफ़ न थींदे। अर्जुन कोलैप्स थी वियो, तव्हां बैकग्राउंड यादि रखो। अर्जुन कोलैप्स थी वियो, भई मां कुझु न थो करे सघां, मुंहिंजा हथ बि नथा हलनि, मुंहिंजा पेर बि नथा हलनि। टोटल डिप्रेस्ड पर्सन कीअं थींदो आहे, तीअं अर्जुन जी कंडीशन आहे। ऐं उनखे कृष्ण भॻवानु उथारेसि थो, युद्धस्व ज्वर, उत्थिष्ठ कौन्तेय, उथ, वेही न रहो। त मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य, माना सभु कर्म मूं में अर्पण कर। अध्यात्म चेतसा, तव्हांजा जेके बि सोच आहे मूं में अर्पण कर। निराशी निर्ममो, ऐं युद्धस्व ज्वर, विगत ज्वर। ही टियों श्लोक असां लास्ट टाइम ॾिठोसीं। हाणे 31। ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तः मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः। Those men who constantly practice this teaching of mine, full of Shraddha and without cavilling, they too are liberated from actions.
जे श्रद्धा रखी ऐं त्यागे ॿियाई, सिख्या सचीअ में हलनि था, से बि कर्म बंधन खां ऐं वीर अर्जुन छुटी सभु वञनि था। हिन में ही श्लोक जेको आहे, जेको पहिरियों श्लोक ॿुधाई टियों, उन जो पालन कंदव त छा थींदो, इहो 31। अच्छा, उन जो पालन न कंदव त छा थींदो, इहो अथव 32। ईअं ही श्लोक्स लिंक्ड इन। त 31 में चए थो भाई तूं कर्म बंधन खां मुक्त थी वञे यदि श्रद्धा सां तूं मुंहिंजी जेका टीचिंग आहे, मां जेका तोखे हाणे ॿुधाई, इहा अगरि तूं फॉलो कंदे जीवन में श्रद्धा सां, सच्चे दिल सां महिनत करे, उन ते तुंहिंजो कोई डाउट न हुजे, कोई टीका न हुजे, कोई टिप्पणी न हुजे, जीअं मां तोखे ॿुधायो आहे तीअं कंदे त तूं कर्म बंधन मां मुक्त थी वञे। हाणे कर्म बंधन मां मुक्त माना कर्म मां मुक्त न, कर्म त छॾणो ई न आहे, कर्म त करणो ई आहे। पर जॾहिं तव्हां कर्म कंदव उन ई वक़्तु तव्हां बंधन में फासी पवंदव। ही सॼो मस्त डिज़ाइन आहे, एतिरो सिस्टमैटिक आहे, काई साइंस बि इनखे इन्वेस्टिगेट नथी करे सघे। तव्हां जेसिताईं तव्हांजे मन में वीचार न आहे कंहिं ॻाल्हि जो, तेसिताईं तव्हां कर्म बंधन में कोन फाथल आहियो। थधि में वेठा आहियो उते अमेरिका में, ऐं तव्हांजे मन में आइस्क्रीम जो वीचार आयो न आयो, हेॾी थधि आहे आइस्क्रीम तव्हां सोचे बि न सघंदव, त इहो वीचार ई तव्हांजे मन में न ईंदो त तव्हां आइस्क्रीम खाइण कीअं वेंदव। असां हिते गर्मीअ में वेठा आहियूं त असांजे मन में आइस्क्रीम जो वीचार अचे, जीअं वीचार अची वियो असां हुन बंधन में फासी पियासीं। पोइ पहिरियों वीचार आहे उनखे असां चऊं हे कट, नो डिज़ायर, ही वीचार न खपे, कट करेसि, कट करे तूं परमात्मा जो वीचार विच में विधी वठी अच। असां पंहिंजे मन खे चवंदासीं त पोइ इहो वीचार असांखे अॻिते न वधाईंदो, माना असां बंधन में न फासंदासीं। पर असां ईअं नथा कयूं, हिकु वीचार आयो, वरी ॿियो दफ़ो वही वीचार आयो, वरी टियों दफ़ो वरी वीचार आयो। जॾहिं इहो वीचारनि जो झुंड तयारु थींदो आहे उनखे चवंदा आहिनि इच्छा। हाणे हीअ इच्छा तव्हांखे वेहण न ॾींदी, हल उथ, हल उथ, गाॾी कढ, हल, अरे भाई पार्लर बंदि थी वियो हूंदो, न फोन करेसि। ही आइस्क्रीम जस्ट एग्जाम्पल आहे, मैं मूंखे अमेरिका वञिणो आहे, इट्स अ डिज़ायर। पोइ तव्हांखे भॼाईंदो, पैसा जमा कर, वीज़ा वठी अच, टिकेट वठी अच, बैगियूं वठी अच, पैकिंग कर, नवां कपिड़ा वठ, खाधो खण, अलाए घणा कम, अलाए 6 महीना लॻी वेंदा आहिनि तयारीअ में। हिकु इच्छा, इच्छा थी माना बंधन अची वियो। त असांखे छा आहे करणो, आइस्क्रीम खाइणी आहे, अमेरिका वञिणो आहे, पर उनजी इच्छा असांखे न सताए। प्रभु तूं चाहींदे त मूंखे मिली वेंदो, प्रभु तूं चाहींदे त मां वेंदुमि अमेरिका, उन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। तूं न चाहींदे काई ॻाल्हि न आहे। यदि तव्हां प्रभुअ ते छॾींदव, टिकेट कढाई, तव्हां अधो वाट ते वियो ऐं तव्हांखे ख़बर पई अॻिते प्लेन वञे ई नथो, प्रभु जी इच्छा न आहे, तव्हां वापसि हली ईंदो, दुख न थींदो। पर तव्हांजी इच्छा आहे ऐं विच में प्लेन कैंसिल थी वियो, भई अॻिते न वेंदासीं, पोइ तव्हांखे दुख थींदो। वरी हेॾी महिनत कई मां, मुंहिंजी ॾाढी इच्छा हुई, हिकु दफ़ो त मां वञा, पोइ तव्हांखे तकलीफ़ थींदी। हिन तकलीफ़ मां छुटकारो माना कर्म बंधन मां छुटकारो। ही ॾाढो सटल कॉन्सेप्ट आहे, घणा ई माण्हू इन ते ध्यानु न ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि कर्म बंधन मां छुटकारो माना कर्म ई न कयो। इहा ॾाढी ग़लति धारणा आहे, ऐं ख़ासि करे असांजे देश में, इंडिया में, इन ग़लति धारणा जे करे माण्हू एतिरा आलसी थिया आहिनि, उन्हनि खे मुफ़्त में पगार खपे, कम न खपेनि। अॼु बि हिकु मेजॉरिटी ऑफ पॉपुलेशन खे कम न खपे, पर पगार खपे। ही कर्म मां मुक्ति न आहे, ही बंधन मां मुक्ति न आहे, ही तमस आहे, ही आलस आहे, ही डिस्ट्रक्शन जे
दिशा में वञण जो रस्तो आहे। सिंधी खाली हथे आया पर पंहिंजा संस्कार खणी आया। ॾिसण में खाली हथ हुया पर हुननि जे दिमाग़ में उहे संस्कार हुया, मेहनत करण जी उन्हनि जी इच्छा हुई। यानी बाक़ी कुछ न सोचियो, सिधो कम ते लॻी विया। अॼु आया सुभाणे कम ते शुरू, सॼी दुनिया में फैलिजी विया। कॾहिं कंप्लेन न कयूं। इहा असांजी सभ्यता आहे। असांखे कर्म बंधन मां छुटकारे जी सिख्या मिली आहे, कर्म मां न। कामानाम कर्मणाम न्यासम संन्यासो कवयो विदु। संन्यास छा आहे? कामानाम, काम जेको आहे, इच्छा जेका आहे उनखे ख़तम करणो आहे। तव्हां इच्छा खणी था घुमो, माना बोझ खणी था घुमो। ट्रेन में माण्हू वञे थो पर बैग मथे ते अथसि। अरे भाई रख, ट्रेन त उअं ई बि हुअ बोझ ट्रेन त खणंदी खणंदी। ही सम्झे थो मां ट्रेन खे छो तकलीफ़ ॾियां, मां पाण पंहिंजे सर ते खणंदुसि। ईअं असांजी कार आहे। असां बोझ था ठाहियूं ऐं पोइ खणी था घुमूं। पोइ चऊं था संसार में दुख ई दुख आहिनि। दुख न आहिनि, ही तव्हां बोझ लाहे छॾियो, ख़तम। पोइ तव्हांखे सूर न पवंदो, पोइ तव्हांखे तकलीफ़ न थींदी। असां बोझ खणी था, पर कृष्ण भॻवान चए थो ही बोझ छॾे ॾियो, इहो तव्हां मूंखे ॾेई छॾियो। श्रद्धा, श्रद्धा माना जेका सत खे धारण करण वारी, उहा माना असांजी बुद्धि। हिन श्रद्धा सां तव्हां चवंदो हिन मुंहिंजे लाइ त संसार ई सत्य आहे, ईअं तव्हां चवंदो त तव्हांखे संसार में हेठि मथे हेठि मथे हेठि मथे थियणो ई पवंदो। छाकाणि सत्य तव्हांजे लाइ संसार आहे। पर तव्हां चवंदो सत्य परमात्मा आहे, त परमात्मा में हेठि मथे न आहे, शांति, मज़ो ई मज़ो आहे। पोइ तव्हांखे तकलीफ़ न थींदी, अनब्रोकन हैप्पीनेस। ईअं न आहे त तकलीफ़ूं न ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं पर तव्हांखे तंग न कंदियूं। ईंदा सुख दुख, हली वेंदा। केर कर्म बंधन मां मुक्त आहे? जेको सदा संतोषी आहे। इहा हिकिड़ी क्वालिटी आहे हुनजी। सुख दुख समान। सुख अची वियो, चवंदो अचो अचो सुख, कीअं आहे? ठीकु आहे। सुख चए थो मां रहंदुसि त तो वटि अची 4 ॾींहं, भले रहो मौज सां मस्तीअ सां। 4 ॾींहं थी विया, दुख अची वियो। अरे अचो अचो दुख, कीअं आहे? हाणे ई त सुख हली वियो। जाम ॾींहंनि खां आयो आहियां, अरे यार तूं ॾाढो बोरिंग इंसान आहे, खणी भगवत गीता वेही थो रहे, मूंखे कुझु एंटरटेनमेंट नहीं। पर ठीकु आहे, तॾहिं बि 2 ॾींहं रहां थो तो वटि। हा ठीकु आहे, रहो मज़े सां रहो, तूं बि मज़े सां रहो। ॿई सुख दुख समान। दुख त ईंदा, संसार माना सुख दुख कॉम्बिनेशन, ॿई इन में, ॿई ईंदा पर सताईंदा न। दुख ईंदो वेही करे हली वेंदो तंग थी करे, सुख ईंदो ही पंहिंजो मस्त मज़े में सदा संतोषी। माना ही इज फ्री फ्रॉम एक्शन, बॉन्ड ऑफ एक्शन। बंधन खां मुक्त आहे, एक्शन खां मुक्त न आहे। एक्शन हुनखे करणी ई आहे। तव्हां खाधो खाईंदव, खाइणो पवंदो, कपिड़ा पाईंदव, पाइणो पवंदो, कर्म करणा आहिनि, पर कहिड़े नमूने सां। हिते फॉर्मूलो ॾिनो अथई, 3 श्लोक में फॉर्मूलो ॾिनो अथई, हाउ टू एक्ट इन द वर्ल्ड। And if you follow my instructions with faith, complete surrender, with dedicated efforts, then you will be freed from bond of action. पर हिन खे तव्हां ईअं सम्झंदो भई मूंखे कर्म मां मुक्ति खपे, मां कर्म ई न कंदुसि, त पोइ तव्हां पंहिंजे पाण खे डिस्ट्रॉय कंदव। हिकु विचार मां इच्छा, इच्छा मां क्रोध, क्रोध मां मोह, मोह मां लॉस ऑफ योर मेमोरी, लॉस ऑफ योर इंटेलेक्ट। जॾहिं इंसान मां बुद्धि हली वई त इंसान ई न रहंदो, वो पशु थी वियो। इनखे चवंदा आहिनि विनाश।
इहो हाणे नेक्स्ट श्लोक में ॿुधाईंदो भई तूं न कंदे त छा थींदे। हिते ॿुधायो अथई तूं कंदे त छा थींदे, साधना कंदे। ही साधना तुंहिंजी आहे, कृष्ण भगवान जो कमु आहे तव्हांखे ॿुधाइण। ही इज़ जस्ट डायरेक्टिंग यू, भई तव्हां हीअं वञो, हीअं वञो, हीअं वञो। वञणो तव्हांखे आहे, मूंखे आहे, असांखे आहे। उहो पंहिंजो रस्तो पाण खे तय करणो पवंदो। मां कहिड़ो रस्तो, कृष्ण भगवान ॿई रस्ता ॾेखारिया आहिनि। तूं हेॾे वेंदे त छा थींदो, तूं हेॾे वेंदे त छा थींदे। ॿई रस्ता ॾिना अथई, चॉइस इज़ योर्स। 32 ये त्वेतदभ्यसूयन्तः नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढास्तान् विद्धि नष्टान चेतसः। But those who carp at this teaching of mine and do not practice it, deluded in all knowledge, senseless, know them to be ruined. पर जे मुनकर वीकूं कढनि था ऐं हिन सिख्या जो कनि कीन अभ्यास, से मूर्ख अज्ञानी ऐं वीर अर्जुन थींदा वेंदा नास। हाणे ही नाश थींदो माना श्राप न आहे। इहो श्राप न आहे भई तव्हांजो नाश थींदो न कंदव त इहो हिकिड़ो तव्हांखे चेतावनी आहे। केतिरा ई माण्हू गीता जी मजाक, भई छा आहे पुराणो 5000 साल तव्हां अञा ताईं बैलगाॾीअ जे ज़माने में, उठ जे ज़माने में था घुमो। हाणे कारियूं अची वयूं आहिनि नयूं नयूं, नओं ज्ञान खणी अचो, असांजी नई साइंस खणी अचो। साइंस अञा जाम बैकवर्ड अथव। साइंस अञा 5% बि इन्वेस्टिगेशन न कयो आहे। पर असांजे ऋषि मुनिन उन ज़माने में सॼो इन्वेस्टिगेशन कयो हो, ॿाहिरों दुनिया छा आहे, अंदरों दुनिया छा आहे। हाणे जी साइंस खाली ॿाहिरों दुनिया अॼु ताईं कमु करे थी। अञा ताईं साइकोलॉजी ऐं साइकियाट्री एतिरी डेवलप थी न आहे भई मन बुद्धीअ खे सम्झी सघनि। पोइ चवंदा आहिनि ही तव्हां पुराणो ज्ञान, कृष्ण भॻवान जी मजाक उॾाईंदा आहिनि, उन ते क्रिटिसाइज़ कंदा आहिनि। नो देम टू बी रुइंड, उन्हनि जो नाश थी वेंदो। नाश माना तव्हांखे लॻंदो मृत्यु, न न, इंसान मरी वियो त छुटी वियो, उहो न थींदो। पर तव्हां रोज कुझु न कुझु कमु कंदो, रोज तव्हांखे फेल्यूर, रोज दुख, रोज तकलीफ़ूं, छो ही कमी नथो करे। केतिरा ई माण्हू हितां कार खणी गोवा वेंदा आहिनि। पोइ मां हिक खां पुछियुमि भई तूं घणा दफ़ा हाराए ईंदो आहीं ऐं घणा दफ़ा खटी ईंदो आहीं? चई 3 दफ़ा हाराईंदो आहियां, 1 दफ़ो खटंदो आहियां। हाणे ही सालनि खां तो कैसीनो वञे, 3 दफ़ा हाराए तो, 1 दफ़ो खटी तो अचे। पर उन हिक में उनखे जेका किक थी मिले, उन जे लाइ 3 दफ़ा ही कैन अफोर्ड टू लूज़। पर चई मां स्मार्ट आहियां। कीअं? चई मां खाली 50,000 रुपया ई हाराईंदो आहियां। माना 1.5 लख रुपया विञाईंदो आहे, 50,000 खणी ईंदो आहे। ही कमी नथो करे। कैलकुलेशन, सिंपल कैलकुलेशन आहे। महिनत सां कमायो अथई ऐं झट करे में विञाए थो अचे, बिकॉज दिस इज नॉट फंक्शनिंग। तूं कैलकुलेट कर, 3 दफ़ा खटी 1 दफ़ो तूं हाराए अच, त देन ही कमु करे थो, तुंहिंजी बुद्धि कमु करे थी, तोखे अकुल आहे असां चवंदासीं, न त तूं बेअकुल आहे। हाराइण वारो त बेअकुल चइबो न, चाहे युद्ध हुजे, चाहे जुआ हुजे, चाहे संसारी कोई भी कार्य हुजे। त हाराईंदो माना योर दिस पोर्शन इज नॉन फंक्शनल। वंस इन अ वाइल त थींदो ई थींदो। त नाश थींदो आहे माना छा थींदो आहे? बुद्धीअ जो नाश थींदो आहे, ॿियो कुझु न। पर उन जी शुरूआत असां 2 अध्याय में ॾिठो आहे, ध्यायते विषयन पुंसः संगस्तेषूपजायते संगात संजायते कामा कामात क्रोधो भी जायते।
क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृति विभ्रमः, स्मृति भ्रंशात् बुद्धिनाश, बुद्धिनाशात् प्रणश्यति। नाश माना उते एक्सप्लेन कयो तई नाश माना छा। बुद्धि नाश माना इंसान खत्म। इंसान रहियो ही न, इंसान जी पहचान बुद्धीअ सां आहे। प्राणियुनि वटि पंहिंजो शरीर आहे, इंद्रियूं अथनि, असां वटि बि शरीर आहे, इंद्रियूं आहिनि। थोरो घणो असांजो मन वधीक स्ट्रॉन्ग आहे, हुननि जो मन आहे, पर हुननि खे बि मन आहे, पर हुननि वटि बुद्धि न आहे। वो मीटिंग न करे सघंदा, सत्संग न करे सघंदा। पंहिंजी रक्षा करण जे लाइ उन्हनि खे जेको हथियार मिलियो आहे बस ओतिरो ई, वधीक पंहिंजी रक्षा बि न करे सघंदा। पर इंसान छा नथो करे सघे? हिन धरतीअ जो विनाश करण जे लाइ उन वटि हर कोई साधन आहे। हिकु दफ़ा न, हिन धरतीअ खे कई बार विनाश करण जे जेतिरी वीपन्स खपनि उहे मौजूद आहिनि। विनाश करण जे लाइ इंसान बुद्धीअ जो यूज करे थो, पर बुद्धीअ खे डेवलप करण जे लाइ बुद्धीअ खे यूज नथो करे, कंस्ट्रक्टिव वर्क जे लाइ यूज नथो करे। सॼे वर्ल्ड जो अगर असां एजुकेशन बजट कढूं ऐं सॼे वर्ल्ड जो डिफेंस बजट कढूं त डिफेंस बजट जे 2% एजुकेशन बजट थियण उल्टो खपे। असांखे डिफेंस छाजे लाइ खपे? कंहिंखां असांखे भउ आहे, केरु असांखे अची डिस्ट्रॉय कंदो? पासे वारो विश्वास ही न आहे, पाण में ॿधी न आहे, इन करे भउ आहे। पोइ असां सॼी महिनत कयूं था छाजे वास्ते? बस प्रोटेक्शन वास्ते। बस जानवरनि खे इहो सभु न करणो पवंदो आहे, पखियुनि खे इहो सभु न करणो पवंदो आहे। दे आर फ्री, दे आर फ्री। उन्हनि खे बुद्धि न आहे, बट दे आर फ्री। असां वटि बुद्धि आहे, पर असां बंधन में फाथल आहियूं। ही मुंहिंजो दुश्मन, हू मुंहिंजो दुश्मन, दुश्मन जो दुश्मन मुंहिंजो दोस्त। सॼो कैलकुलेशन, सॼी एनर्जी, सॼी बुद्धि उते ई था असां लॻायूं। पर बुद्धि आहे, पर इहा बि जॾहिं ख़त्म थी वेंदी पोइ इंसान ग़लति क़दम खणंदो। पोइ हिन ते ही बम्ब विझंदो, हुन ते हू बम्ब विझंदो, हिक ॿिए खे डिस्ट्रॉय करे ख़त्म कंदा। हिन खे चवंदा आहिनि नाश। ऐं जेका अॼु सिचुएशन आहे हिन में ॾिसण में थो अचे, बुद्धि धीरे 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 इंसान जी घटिजंदी थी वञे। तव्हां वीपन ठाहिया माना ॾाढी बुद्धि आहे, ईअं न आहे। जॾहिं तव्हां सिविलाइज्ड कंदो पॉपुलेशन खे त उनजे लाइ बुद्धि खपे। असांजी सिंधु सभ्यता ठहण जे लाइ हज़ारों साल लॻा, पर डिस्ट्रॉय करण लाइ टाइम न लॻो, कढी छॾियो फटाफट। असांजी तयारी कोन हुई, असांखे छॾिणो पियो। असांजी पुरखनि जी ज़मीन आहे हज़ारनि सालनि में, ईअं न आहे 100, 200, 500। ऐं आर्किटेक्चरल प्रूफ अवेलेबल आहे मोहनजोदड़ो ऐं हड़प्पा जो। सभ्यता डेवलप करण जे लाइ तव्हां बुद्धि लॻायो, उन जो फ़ाइदो पीढ़ियुनि दर पीढ़ी थींदो। एग्जाम्पल असां पाण सिंधी, विनाश करण जे लाइ टाइम ई न लॻंदो आहे। वेद, पहिरियों अखर वेद जो सिंधुअ जे किनारे ते निकितो। वेद जी पहिरीं रचना ऋग्वेद, पहिरियों वेद सिंधुअ जे किनारे ते ॻायऊं। जेको बि ज्ञान पहिरियों प्रकट थियो सिंधुअ जे किनारे ते थियो। उन खां पोइ हज़ारे साल सिंधी कीअं रहिया। अॼु बि जेके पुराणा सिंधी आहिनि, पोइ चाहे कोई बि धर्म हुजे, अॼु बि उन्हनि वटि में भाईचारो आहे, अॼु बि ॿधी आहे, अॼु बि हिक ॿिए जे लाइ रिस्पेक्ट आहे। ऐं दुनिया में तव्हां ॿिया देश ॾिसो, कुझु न कुझु बहानो कढी करे पाण में लड़ाई था कनि। हीअ आहे सभ्यता। हीअ सभ्यता ठहण जे लाइ
एतिरो टाइम लॻो आहे, उहो बि कंस्ट्रक्टिव कम में दिमाग़ लॻायूं असांजे ऋषि मुनि। माना पीढ़ियुनि जो नाश न थिए इन जी प्रोविजन करे रखियऊं। ऐं हाणे असां हीअ पीढ़ी ख़तम करे छॾियो। कृष्ण भगवान सुभद्रा जे पेट में जेको ॿार हुयो उनखे बचायो, पर अश्वत्थामा सॼी पीढ़ी ख़तम करण पियो चाहे। फॉर वॉट? छाजे करे? कोई कारण हुयुसि, कंस्ट्रक्टिव कोई रीज़न हुयो हुन वटि? ही ख़तम। गुरुअ जो पुटु हुयो, सॼो ज्ञान हुयुसि, सॼा अस्त्र शस्त्र हुयुसि, ब्रह्मास्त्र हुयुसि, पर विनाश काले विपरीत बुद्धि। बुद्धि कमी न कंदी आहे उन टाइम ते। अॼु बि केतिरा ई माण्हू आहिनि जेके इहे था चाहिनि सभिनी जो विनाश थिए, तयार वेठा आहिनि भई बसि असांजे हथ में इहा न्यूक्लियर पावर अचे। त तव्हां श्रद्धा न रखंदव, तव्हांजे लाइ परमात्मा आहे ई कोन, भाईचारो आहे ई कोन, संस्कृति आहे ई कोन, त छा थींदो? विनाश अटल आहे। अगरि विनाश तव्हांखे न खपे, विनाश कंहिंजो? पंहिंजो, ॿियनि जो न, पंहिंजो। त असांखे श्रद्धा सां उनजी टीचिंग जेका आहे, उनजी जेका सिख्या आहे, उन कदम सां कदम बढ़ाए करे हलणो पवंदो। कुझु त तपस करणो पवंदो। फॉर्मूलो ॾिनो अथई, राह ॾेखारी अथई, उनजो कमु ओतिरो ई आहे। बाक़ी हलणो असांखे आहे। पेर ॾिना अथई, हथ ॾिना अथई, दिमाग़ ॾिनो अथई, हलणो असांखे आहे। त पहिरियों टीच कयईं, सेखारियईं, पोइ ॿुधायईं तूं हिन ते हलंदे त तोखे बंधन मां मुक्ति मिलंदी। बंधन मां मुक्ति माना तूं सदा सुखी थी वेंदे, ऐं न कंदे त तुंहिंजो नाश थींदो, माना तूं सदा दुखी थी वेंदे। हाणे हिकु रस्तो तव्हांखे सदा सुखी कंदो, हिकु रस्तो दुखी कंदो, पर जेको दुखी कंदो उहो ॾिसण में ॾाढो सुहिणो रस्तो आहे, ऐं जेको सुखी कंदो ॾिसण में ॾाढो ॾुखियो रस्तो आहे। पोइ इंसान जेको ॾिसण में थो अचे उन ई पुठियां था वञनि, सही छा आहे उहे नथा सोचनि। हिन खे चवंदा आहिनि माया। जेको तव्हांजे लाइ ठीकु आहे उहो तव्हांखे ठीकु न लॻंदो, ऐं जेको तव्हांजे खे तकलीफ़ूं ॾियण वारो आहे उहो तव्हांखे प्यारो लॻंदो। ही संसार ठहियल आहे, इन करे इनखे माया चवंदा आहिनि। इन करे इंसान भटकी थो वञे। इंसान जी ग़लती न आहे, तव्हां हुनखे न सेखारींदव त उहो भटकंदो ई ज़रूरु। तव्हां भूल भुलैया में वेंदव त तव्हां वापसि न अची सघंदव। पर इहो सोचणो आहे मां पहिरियों सिख्या वठां, पोइ वञा, पोइ तव्हां वापसि अची सघंदव। इन करे ज्ञान जो ॾाढो महत्व आहे जीवन में। तव्हां पहिरियों सिखी वञो, भई चक्रव्यूह में मां ॿाहिरि कीअं निकिरां। न सिखंदव अंदरि त वेंदव, पर छा थींदो? नाश। अभिमन्यु खे अंदरि वञण जी सिख्या हुई, असांखे बि आहे। असां बि माउ जे पेट मां सिखी आया आहियूं संसार में कीअं वञिजे। इन जे लाइ कोई वधीक ज्ञान न खपे। हिन मां ॿाहिरि कीअं अचूं, उहा सिख्या जीअं अभिमन्यु खे न मिली, असांखे बि न मिली आहे, असांखे वठणी आहे, ऐं इनखे चइबो आहे तपस। 33 सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति। Even a man of knowledge acts in accordance with his own nature. Beings follow their nature. What can restraint do? न तिन मूर्खनि सां ज़बरदस्ती कर का सभु जीव पंहिंजे स्वभाव में हलनि था। आहिनि जे त ज्ञानी ऐं अर्जुन, उहे बि प्रकृति चलनि था।
ऐं पहिरियों त 3 अध्याय में कृष्ण भगवान कर्म जो महत्व ॿुधायो, तंहिंखां पोइ कर्म कीअं कजे उहो ॿुधाए, पोइ हाणे असांखे ॿुधाई भई सुख तव्हांखे परमानेंट खपे त रस्तो कहिड़ो आहे, तव्हांखे दुख परमानेंट खपे त रस्तो कहिड़ो आहे। हाणे एतिरो ज्ञान पाइण खां पोइ इंसान सोचींदो आहे हाणे मां चेंज कंदुसि पंहिंजी लाइफ स्टाइल। मां 7 बजे उथंदो आहियां, मां सुभाणे खां वठी 4 बजे उथंदुसि। मुंहिंजो वज़न 110 किलो आहे, मां सुभाणे खां वठी खाधो बंदि कंदुसि। पाण खे तकलीफ़ ॾींदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मां तपस्या थो कयां। ही तपस्या न आहे, इहा मूर्खता आहे। निग्रह किम करिष्यति, तू छा पाण खे हिकदम सां सुधारण जी कोशिश न कर अर्जुन, ईअं न थी सघंदो। इट्स नॉट पॉसिबल। तूं 7 बजे तो उथे ऐं सुभाणे 4 बजे उथंदे त तूं अभ्यास करे सघंदे न, तोखे निंड ई ईंदी उते बि। किताब साम्हूं हूंदो, तुंहिंजो मथो किताब ते हूंदो, एतिरो ई फ़र्क़ु पवंदो। हा, तोखे करिणो आहे कुझु सुधारणा, त तूं 7 जा 6.5 कर, थोरा महीना 6.5। जॾहिं तोखे आदत पइजी वञे 6.5 जी, पोइ तूं 6 कर, पोइ उहा आदत पइजी वञे, पोइ तूं 5.5 कर, पोइ उहा चाहे हिनखे 6 महीना लॻनि, 12 महीना लॻनि, 2 साल लॻनि, टाइम लॻंदो। हिकदम सां तव्हां चवंदो सुभाणे खां वठी सभु चेंज थी न थींदो आहे। तव्हां 4 फुल्का खाईंदा आहियो, तव्हांखे वज़न घटि करिणो आहे, सुभाणे खां वठी मां 1 ई फुल्को खाईंदुसि, बीमार थी पवंदो। असां वटि अहिड़ा आहिनि, मोटा हुया, चयूं न असांखे त हाणे स्लिम थियणो आहे, हीअं करिणो आहे, खाधो ई बंदि करे छॾियो। बसि थोरो जूस पीअंदासीं, थोरो स्मूदी पीअंदासीं, पोइ वज़न त घटि थियुनि, सन्हड़ा त थी विया, पर बीमार पिया लॻनि। जेको चेहरे जो नूर आहे उहो ई गायब थी वियो। इनखे तपस्या न चइबी। त हिते कृष्ण भगवान असांखे हिकु चेतावनी थो ॾे, भाई तव्हां ज्ञान वठो था, पर हिन ज्ञान खे पहिरियों तव्हांखे अंदर में उतारणो आहे, उनखे सम्झी करे पोइ उन ते एक्सपेरिमेंट करिणो आहे। धीरे 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 इनखे टाइम लॻंदो। हिकु हिकु श्लोक असांखे ॾिसो केतिरो टाइम थो लॻे सम्झण में, तॾहिं बि सम्झ में नथी अचे, ही तव्हांखे वरी रिपीट करणो पवंदो। पर रिपीट करण जे लाइ तव्हांजो मां हिकु ई इहो वीडियो 10 दफ़ा ॾींहं में ॾिसंदुसि त ही तव्हांजो कमु न कंदो, तव्हांखे बर्डन थी पवंदो, तकलीफ़ थींदी। साधना छा आहे त इच्छाऊं असांखे घटि करणियूं आहिनि, ऐं इच्छाऊं घटि करण जे लाइ हिकिड़ो हिकदमि सवलो रस्तो आहे त मन खे परमात्मा में लॻायो। सवलो रस्तो आहे। मन यदि हुनजे चरणनि में वञी वेहंदो त पंहिंजो पाण इच्छाऊं घटि थींदियूं। उहा असांजी तपस्या आहे। तव्हां चवंदो सुभाणे खां वठी मां ही बंदि कंदुसि, तव्हां बंदि बि कंदव, पर मन में इच्छा आहे ऐं बंदि कंदव त इहो डबल नुक़सान आहे तव्हांजो। तव्हांखे बंदि नाहे करिणो, खाधो बंदि नाहे करिणो, जेको तव्हांजूं आदतूं आहिनि हिकदमि सां बंदि न कनि, तव्हां खाली इच्छा घटि कयो, बसि उहा साधना आहे। असां सॼी उमिरि इच्छाउनि जी ज़रूरत था हलूं। हीअ इच्छा थी हेॾे वञ, हूअ इच्छा थी होॾे वञ, मथे वञण जी इच्छा थी मथे विया, हेठि अचण जी इच्छा थी हेठि आया। असां पैदा ई थिया आहियूं इच्छाउनि जे करे। इच्छाऊं न हुजनि त असां पैदा ई न थियूं। असां आयासीं इच्छाऊं भई जीरो कयूं, पर उन जो तरीक़ो आहे हिकदमि सां तव्हां इच्छा, मुंहिंजी इच्छा त आहे मां अमेरिका वञा, न वेंदुसि, बसि न वेंदुसि। ॿार चवनि था अरे भई असां न विया आहियूं 4 साल काॾे बि, हलूं हलूं, न वेंदुसि। तव्हां पंहिंजे ज़िद ते अची वेहंदव त इन में तव्हांजो स्वास्थ्य ठीकु न रहंदो,
तव्हांजी मन जी कंडीशन ठीक न रहे, माना ॿाहिरों बि प्रेशर तव्हां पाण खे ॾियो ऐं अंदरों बि प्रेशर चालू आहे। इच्छाऊं माना अंदर खां प्रेशर आहे ऐं तव्हां रिस्ट्रेन था कयो, माना ॿाहिरों न कंदासीं, असां न खाईंदासीं, सत्संग सुबुह खां वठी शाम खाली सत्संग ॿुधंदासीं, ईअं न थींदो। तव्हां इच्छाउनि खे टैकल कयो। इच्छाउनि खे टैकल न कंदव त तव्हां काई बि प्रैक्टिस, काई बि तपस्या सक्सेसफुल न वेंदी। असां चवण में ॾाढो सवलो आहे, पर ही करण में ॾाढो ॾुखियो अथव। सॼी उमिरि मरण वक़्त ताईं इंसान खे इच्छा आहे। हिकु सिंधी हुयो, सॼी उमिरि महिनत कयईं, वॾो दुकान ठाहियईं, 4 पुट हुयसि, सभु चवंदो भई सुखी इंसान आहे। पोइ अची वक़्तु पूरो थियुसि, हॉस्पिटल में वियो, ICU में वियो। पोइ डॉक्टरनि जवाबु ॾिनो, भई हाणे तव्हां हिनखे खणी वञो, असां कुझु न करे सघंदासीं, 1 या 2 ॾींहं, कुझु आख़िरी इच्छा हुजेसि त पुछोसि। सभु फैमिली वारा जमा थिया, पोइ पुछऊं भई तव्हांजी कोई आख़िरी इच्छा हुजे त ॿुधायो। चई मुंहिंजो वॾो पुटु किथे आहे? राम। चई हे छा आहे? मां बीठो आहियां, हिते ई आहियां। अच्छा, मूंखे तोखे कुझु ॿुधाइणो आहे। ॿियो पुटु किथे आहे? लक्ष्मण। उनखे बि ॿुधायांसि। हे चए मां बि हिते आहियां। टियों पुटु भरत, उहो किथे आहे? चई मां बि हिते आहियां। ऐं चौथों शत्रुघ्न? चई मां बि हिते ई आहियां। अरे तव्हां पोइ हिकदमि उथी वेही रहियो। चई 4 हिते आहियो, पोइ दुकान केरु थो संभाले? हाणे ॾींहुं आख़िरी अथसि, मन किथे फाथल अथसि? दुकान। हाणे इच्छाऊं तव्हां समाप्त कयूं ई कोन, खाली पाण ते बंधन था विझो। के माण्हू हिकु पेर ते बीहंदा आहिनि, के माण्हू उल्टा लटकंदा आहिनि, के माण्हू खाधो पीतो बंदि कंदा आहिनि। उपवास 40 ॾींहं उपवास आहे भई मुंहिंजो। ही शरीर असांजो ठहियल आहे, कंहिं हिसाब सां ठहियल आहे। असांखे बुख थी लॻे, माना इहे परमात्मा असांजे पेट में वेही करे इनखे प्रज्वलित करे अग्निअ खे। हम वैश्वानरो भूतवा, वैश्वानर मां आहियां। कृष्ण भॻवान पाण थो चए मां आहियां, माना तव्हां जॾहिं खाधो था खाओ, तव्हां उनखे था अर्पण कयो। त ही सॼी सिस्टम ठहियल आहे। तव्हां अजायो मां हीअं न कंदुसि, मां हूअं न कंदुसि, मां हीअं आहियां, मां हूअं आहियां। ही मां जे चक्कर में असां इच्छाउनि खे वधायूं था, माना पंहिंजे तकलीफ़ुनि खे वधायूं था। त हिते चए थो ईअं न कर, तूं हे अर्जुन रिस्ट्रेन न कर। तुंहिंजो जेको स्वभाव आहे उन हिसाब सां तूं रहंदे। मूंखे 2 फुल्का खपनि, मां 2 फुल्का खाईंदुसि। मुंहिंजे दोस्त खे 4 फुल्का खपनि, हू 4 फुल्का खाईंदो। हुनजी प्रकृति ईअं आहे, हुनजो 100 किलो वजन आहे, मुंहिंजो 70 किलो वजन आहे। फ़र्क़ु आहे इहो, असांजे नेचर में फ़र्क़ु आहे। हू चवंदो न सुभाणे खां वठी मां बि 2 खाईंदुसि, ईअं न हलंदो। 4 जा 3 करे सघे, 3.5 करे सघंदो। उपवास न करे सघंदो। तीअं जीअं शरीर जे खे इहो नियम लागू आहे, तीअं ई आध्यात्मिक असांजे आत्मा खे, असांजे सेल्फ खे उहो ई नियम लागू आहे। असांजे बुद्धीअ खे उहो ई नियम लागू आहे, असांजे मन खे उहो ई नियम लागू आहे। सेम, आस्ते आस्ते, थोरो टाइम लॻंदो। हैव पेशेंस, थोरो धीरज रखो, टाइम सां सभु थींदो आहे। ॾिसो, तव्हां कार वठणी आहे त तव्हांखे पहिरियों 2-3 साल पैसा जमा करणा पवंदा, 2-3 साल महिनत करण खां पोइ कार आई। तीअं ही आध्यात्मिक उन्नतीअ जे लाइ बि तव्हांखे 10 साल लॻी सघंदा आहिनि, कंहिंखे 10 ॾींहं लॻंदा, डिपेंड्स। कृष्ण भॻवान खे त बसि पैदा थियणो हुयो, ख़तम ॻाल्हि। जीअं ई पैदा थियो हुनखे परमात्मा ई मिली वियो, हुयो ई परमात्मा, अवतार वठी आयो। त टाइम तव्हांखे ॾियणो पवंदो, तव्हां हिकदम सां चेंज न करे सघंदव। ॾिसो केतिरो मस्तु ज्ञान ॾिनो अथई, प्रैक्टिकल। भई कर्म कर, कर्म हीअं कबो आहे, कंदे त छा थींदो, न कंदे त छा थींदो। यदि हिकदम सां तूं चेंज करण वेंदे, छाकाणि भॻवान ॿुधायो आहे, ही तूं मुंहिंजी सिख्या, तूं
कंदे त तोखे सुख मिलंदो, मां उहो ई कंदुसि। अरे पर थोरो तूं पंहिंजो बि त स्टडी कर, मुंहिंजो बैकग्राउंड छा आहे, मुंहिंजी पढ़ाई छा आहे, मां पहिरियों छा कमु कयो आहे, घणा पाप जमा कया आहिनि, घणा पुण्य जमा कया आहिनि, इन जो बि त अभ्यास खपे। त रिस्ट्रेन न कयो तव्हां। मां मूवी ॾिसणु बंदि कंदुसि, मां गाना ॿुधणु बंदि कंदुसि, मां सवादु वठणु बंदि कंदुसि। के माण्हू लूणु छॾे ॾींदा आहिनि, खंडु छॾे ॾींदा आहिनि, खटो छॾे ॾींदा आहिनि। अरे तव्हां सभु छॾे ॾींदव, बाक़ी ही ठहिया छाजे लाइ, कंहिंजे वास्ते आहिनि? ही स्वाद तव्हांखे वठणा आहिनि, खाली कंट्रोल में। मिठो आहे इन करे तव्हां किलो मिठाई खाई वेंदव त बीमार थींदव, इहा ॻाल्हि पकी आहे। भई थोरो मूंखे वणे थो, ही स्वाद वठो, ॻाल्हि ख़तमु। पोइ तव्हांखे वरी यादि न पए त मां कुझु खाधो हुयो, त तव्हां पाण खे पनिश नाहे करणो, सज़ा ॾियणी न आहे पाण खे। तव्हां पाण खे सज़ा ॾींदव त पोइ तव्हांखे सुख जी प्राप्ति न थींदी। पाण खे सज़ा बि ॾियणी न आहे ऐं काई ओवर इंटेलिजेंस बि न आहे करणो। खाली धीरे 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 मन खे परमात्मा में लॻायो त इन सां इच्छाऊं घटि थींदियूं। ये इच्छा घटि करण जो इहो हिकिड़ो सवलो साधन आहे। पोइ तव्हांजे जीवन में फ़र्क़ु पवंदो। जॾहिं फ़र्क़ु पवंदो, तव्हांखे महसूसु थींदो इहो फ़र्क़ु, त पोइ तव्हांखे ज्ञान जी ज़रूरत न आहे, पोइ तव्हां पंहिंजो पाण सभु कंदव। पर तेसि ताईं तव्हांखे ही सत्संग ॿुधणो पवंदो। छा 41 मिंट थी विया? ॿियो ॿिए दफ़े